वॾायो क़ुरान पढ़ियो कोन आहियो त बि आख़िरी ॻाल्हि कया हिकिड़ी क़ुरान तव्हांजे घरनि में ज़रूरु मौजूदु हूंदो उहो क़ुरान खोले करे उनखे चुमी ॾियो इन जो बि सवाबु पढ़ियल न आहे त नाहे अल्लाह जे नबी जी हदीस आहे मिशकात शरीफ बुखारी समेत में फरमाए त जेको यादि क़ुरान पढ़े थो उनखे 10 लख नेकी मिलंदो जेको ॾिसी पढ़े थो त 20 लख नेकी साहबा पुछो या रसूल 20 लख नेकियूं कीअं जे हिकिड़ो 10 लख पढ़ण जो 10 लख जे ॾिसण जो सवाबु बेक़दर दौलत घर में मौजूदु पई आहे उनजो क़दुरु अहिड़ी क़ौम बेक़दरी मिलंदी चुमी ॾेई हिनखे पढ़ियल न आहे अल्लाह से बदनसीब थियासीं कोन पढ़ियासीं काई परवाह कान्हे अलिफ लाम खां शुरू कर हिकिड़ो जुमिलो तोखे सम्झाईंदो हलां हे क़ुरान मजीद आहे हिन जे सिंध में हथ रख कुझु बि पढ़ण नथो अचे काई परवाह कान्हे अल्लाह ही मज़मून तुंहिंजो हक़ आहे अल्लाह ही तो सच चयो अल्लाह ही तो सच चयो अल्लाह ही तो सच चयो अल्लाह ही तो सच चयो